नज़रीन नुशर फिरोज़ मां रिपोर्ट करे रहिया रिज़वान अली जमाणी। मोरो NRSP बैंक इंतज़ामिया पंहिंजनि ख़ानगी एजेंटनि मार्फत मनपसंद माण्हुनि खां रिश्वत एवज़ खेनि हुकूमत खां अहिड़ा पैसा ॾिना वञनि था, जॾहिं त मुख़्तलिफ़ ज़िलनि तालुक़नि मां मोरो NRSP बैंक ते आयल सवें बोर्ड मुतासिरीन औरतुनि तोड़े मर्दनि ऐं ॿुढड़नि ऐं ग़रीब आवाम खे सॼो ॾींहुं बिहारियो थो वञे। जॾहिं त ज़ुल्म जी इंतिहा इहा आहे, आयल सवें ग़रीब माण्हुनि खे पाणी पीआरण जो बि इंतज़ाम न कयो वियो आहे, जंहिं करे आयल केतिरियूं ई मुतासिरीन औरतूं तोड़े मर्दनि खे 4 ॾियारनि खां फिंगर बायोमेट्रिक जो जवाबु ॾियण ऐं वापसि कयो पियो वञे। सबबु ख़ानगी एजेंटनि खे रिश्वत न ॾियणु, छाकाणि त एजेंटनि मोरो शहर जे बासरनि जा माण्हू आहिनि। उन्हनि खे हिसो पती ॾिसबो क़िस्त अची वेंदी, न ॾियण ते बोर्ड मुतासिरीन ग़रीबनि खे दरपदर करे खेनि तस्लील कई पई वञे ऐं बैंक इंतज़ामिया पारां आयल ग़रीब माण्हुनि ते को बि रहम नथो कयो वञे ऐं रिश्वत जे बाज़ार गरम करे छॾी अथनि। बोर्ड मुतासिरीन नेब FIA जे मर्द मुजाहिद ऑफिसरनि तोड़े वफ़ाक़ समेत सिंध हुकूमत जे इदारनि खे घुर्जे त हिन NRSP बैंक इंतज़ामिया जे ॾाढ ऐं हठ धर्मी अवाम सां ज़ुल्मनि ख़िलाफ़ रोज़ाना थींदड़ लखे रुपयनि जे करप्शन ख़िलाफ़ सख़्त क़दम खणी मुतासिर हक़दारनि खे हक़ ॾियारियो वञे ऐं ॿियनि ज़िलनि मां मोरो मोकिलियल मुतासिरीन खे पंहिंजनि हद जे बैंकुनि में क़िस्त ॾेई मुतासिरीन सां इंसाफ़ कयो वञे।